नाज़रीन अमा खे अहम ख़बर ॾींदा हलूं त चमन में धमाके में 6 ॼणा मारिजी विया। JUI अॻवान समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। चमन जे इलाइक़े मुर्गी बाज़ार वेझो JUI नज़रियाती जे नाइब अमीर मौलाना अब्दुल कादिर जी गाॾी वेझो धमाको थियो। धमाके में 6 ॼणा मारिजी विया। मौलाना अब्दुल कादिर समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी विया। डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में इमरजेंसी लागू कई वई आहे। मारिजी वियल ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिक्योरिटी अहलकारनि वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। नाज़रीन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त चमन में धमाके में 6 ॼणा मारिजी विया। JUI अॻवान समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। चमन जे इलाइक़े मुर्गी बाज़ार वेझो JUI नज़रियाती जे नाइब अमीर मौलाना अब्दुल कादिर जी गाॾी वेझो धमाको थियो। धमाके में 6 ॼणा मारिजी विया। मौलाना अब्दुल कादिर समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी विया। डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में इमरजेंसी लागू कई वई आहे। मारिजी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिक्योरिटी अहलकारनि वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे।